पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे दोस्तों हाणे बलाज खान जा बर्बादी जा ॾींहं ॾिसण वटा मिलंदा। जी हाँ दोस्तों, बलाज खान खे हाणे बर्बादी वकोड़णु शुरू करे छॾियो आहे, छो त जेका हुन जा वफ़ादार हुया हाणे उहे बि उन खां बरख़िलाफ़ थी चुका आहिनि। ऐं बलाज खान ख़ुशि हूंदो हो त सभु कुझु मुंहिंजे हथ में आहे, लेकिन जॾहिं पंहिंजा वेरी थींदा आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे। पेर कढण वारा पंहिंजा आहिनि, चवंदा आहिनि मीरनि खां बि घरों लॻी, मीरनि खे तॾहिं मीर तबाह थिया हुया। ऐं बलाज खान सां बि इहो असरु थींदो पियो वञे, तव्हां ॾिसी रहिया हो। ऐं अहिड़े हिसाब सां आहिस्ता आहिस्ता जेका दुश्मन जा वेरी आहिनि बलाज खान जा, उहे जे मथां भारी पइजी वेंदा, यानी ताक़तवर थी वेंदा। उहे बलाज खान जो आहिस्ता आहिस्ता कमज़ोरी जेको आहे इहा बलाज खान जी दुश्मन बणिजी वेंदी ऐं बलाज खान जा ॾींहं पोइ ॻणिया वेंदा। पोइ ड्रामे में वाइंड अप जॾहिं कयो वेंदो, बलाज खान जो इख़्तिताम थींदो, बर्बादी थींदी बलाज खान जी, पोइ बलाज खान खे ख़बर पवंदी। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी थिए, असांखे ॾींदा इजाज़त। अगरि हेसि ताईं तव्हां वीडियो ॾिठो आहे, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा।